हमसरी यूट्यूब चैनल तां ग़ुलाम नबी सुमरे जा सलाम क़बूल पवन। असीं अव्हांखे अर्ज़ु कंदा हलूं त असांजो चैनल सब्सक्राइब करियो ऐं लाइक करियो, शेयर करियो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ॾींदो त असीं पंहिंजा प्रोग्राम वधीक बहितर करे सघंदासीं। असांजो अॼोको मौज़ू मॉस्को में कल्ह की रात कॉन्सर्ट ते थियल हमले जे मुतालिक़ आहे। जुमेवारी रात मॉस्को जे मशहूर कॉन्सर्ट हॉल ते हमलो थियो, जंहिंमें 93 माण्हू अजल जो शिकार थी विया, सभई ज़ख़्मी थिया आहिनि। मशहूर कॉन्सर्ट हॉल सोए दौर खां वठी मशहूर मौसीक़ी जो ग्रुप पिकनिक जुमेवारी रात उते पंहिंजो मौसीक़ी जो प्रोग्राम करे रहियो। 6200 माण्हुनि उन लाइ टिकेटूं वरितियूं। इन ॾुखी राति जो जॾहिं उहे माण्हू उन हाल में पहुची विया जेको केरमलन खां 20 किलोमीटर परे हो, शहर जे ॾखण जी तरफ़, शहर जे क़ल्ब में माण्हू ख़ुशी सां मौसीक़ी सां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ जॾहिं आया त उन्हनि ते दहशतगर्दनि हमलो करे विधो। ऐं थियो ईअं त हिकिड़े माण्हू इहो चयो त भॼंदे बि थोरी ॾुखियाई पई थी, छाकाणि जो पूल ऑफ ब्लड हो न हिकु तरह सां, उन में मोशन्स बि जेके आहे न उहे मतिलबु माना माण्हू जा नॉर्मल न थी रहिया। ॻाल्हि वरी था कंदा हलूं त शहर जो मशहूरु ग्रुप जॾहिं उते परफॉर्म करण वारो हो तॾहिं IS जे बंदूक बरदारनि उन ते हमलो करे ॾिनो, जंहिंमें 93 माण्हू मारिजी विया ऐं सभई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं अमेरिकी सरकार उनजी मज़म्मत कई आहे, असांजे मुल्क बि उनजी मज़म्मत कई आहे, सॼी दुनिया जे मुल्कनि उनजी मज़म्मत कई आहे। पर अमेरिकी हुकूमत इहो बि चयो आहे त असां इंफॉर्मेशन ॾिनी हुई रूस खे त मार्च जे शुरू में त मॉस्को में कुझु अहिड़े क़िस्म जी कार्रवाई थियण वञण वारी आहे। पर छा कजे, सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि इहो सभु थी वियो ऐं हिकिड़े मौसीक़ी जी महफ़िल खे रत जे तलाउ में तब्दील कयो वियो। कोरकस सिटी हॉल जिते इहो कॉन्सर्ट थी रहियो उनखे पंहिंजी तारीख़ आहे ऐं इन ग्रुप खे पिकनिक खे बि पंहिंजी तारीख़ आहे। इहे सुर विखेरींदा रहिया आहिनि ऐं इन सिटी हॉल में सुर विखरंदा आहिनि ऐं माण्हू उते अची मौसीक़ी ॿुधंदा आहिनि। ऐं अॼु कल्ह जुमेवारी राति ईअं थियो त उते मौसीक़ी जी आवाज़ुनि जे जाइ ते बंदूकुनि जा आवाज़ ॿुधण में आया ऐं माण्हू जेके मौसीक़ी ॿुधण आया हुआ उहे ज़िंदगी जी बाज़ी हाराए विया। हेसि ताईं जॾहिं असीं हीअ वीडियो पिया करियूं त 93 माण्हू इन में ज़िंदगी ॾेई चुका आहिनि ऐं सभई माण्हू, पर सॼी दुनिया जा माण्हू जेके आहिनि उहे बि सख़्ते में आहिनि ऐं दहशतगर्दी जी जेका आलमी लहर आहे, जेका बि गुज़िरियल सदी खां हलंदड़ आहे, उन खे लॻे थो त को बि बंदि हेसि ताईं न अची सघियो आहे। IS आम तरह पंहिंजे इलाइक़े में उनजो नालो दाइश खुरासान आहे। गुज़िरियल सदी जे 90 वारी ॾहाई में अबू बकर बगदादी IS नाले तंज़ीम ठाही ऐं उनजो नज़रियो इहो हो त इराक़ ऐं ईरान ते मुश्तमिल हिकिड़ी हुकूमत ठाहे बि जंहिंखे पंहिंजे नज़रिए ते हलाइबो।
IS पूरो नालो आहे ऐं उन जी अंग्रेज़ी इहा थींदी इस्लामिक स्टेट फॉर इराक एंड सीरिया। इराक ऐं शाम ते ॿधल हिकिड़ी हुकूमत हुन जे ख़्याल में हुई, पर इहो त मुमकिन न थी सघियो। उन सां थियो छा त इराक घणो वक़्तु दहशतगर्दी में लोड़ींदो रहियो, शाम बि दहशतगर्दी में सां मुक़ाबिलो कंदो रहियो। ऐं मॉस्को में जेको हमिलो थियो आहे त मॉस्को जी बि दहशतगर्दी सां वेड़ जी हिकिड़ी तारीख़ आहे। चेचनिया में दहशतगर्दी जी हिकिड़ी ज़बरदस्त लहर हुई जंहिंखे व्लादिमीर पुतिन पंहिंजे KGB वारी ट्रेनिंग जे करे ऐं हुकूमती इख़्तियारनि जे करे ऐं रूस जी छाकाणि जो हिकिड़ी वॾी ताक़त आहे ऐं उन जूं माना इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं उन जी जूं फ़ौजूं उन्हनि जेको आहिनि उहो चेचनिया में जेके बि मतिलबु माना इन नमूने जा माण्हू हुआ ऐं तंज़ीमूं हुयूं उन्हनि खे मां दहशतगर्दी ख़तमु करण में कामयाबु थी वई। न त दहशतगर्द इन पोज़ीशन में आहे जो स्कूलनि जा घेरा करे वठंदा हुआ। योम मई जे परेडनि ते बि माना हिकिड़े साल योम मई जे परेड ते बि हमिलो कयूं। त इहो सभु करण खां पोइ थियो हीअं त जॾहिं शाम में गड़बड़ शुरू थी त रूस बशर अल असद जे हुकुमरानी वारे शाम लाइ जंग जे मैदान में लही पियो ऐं बशर अल असद जी हुकूमत खे खाना जंगी मां कढी उनखे बचाइण में कामयाबु थी वियो। उते बि पाण इहो चऊं त IS या पाण इहा ॻाल्हि करियूं त दाइश उते बि हिकिड़ो पार्टनर हुई इन जंग जो, जंग जो हिकिड़ो हिसो हुई या जंग जो हिकिड़ो शराकतदार चऊं त उहा हुई। त थी सघे थो त दाइश खे पंहिंजो ख़्यालु हुजे त रूस जेको आहे उहो असां सां विढ़ियो आहे, उन करे रूस खे सबक़ु सेखारिजे। पर दहशतगर्दी सां ॻाल्हि इहा कजे त रियासतूं ख़तमु कोन थींदियूं आहिनि। दहशतगर्दी सां रियासतुनि खे तव्हां परेशान करे सघो था, आम माण्हू जो रतु वहाए सघो था, पर उन सां स्टेट्स जेके आहिनि न हेसि ताईं ख़तमु कोन थियूं आहिनि। पाण खे गुज़िरियल सदी जो लातीनी अमेरिका ॾिसूं या हीअ ॾिसूं ऐं खाबीदुर जे नाले में पाण टेररिज़म ॾिसूं सॼे मतिलबु माना लातीनी अमेरिका में या ॿियनि हंधनि बि अफ्रीका में बि, त उहो कामयाबु कोन वियो आहे। ऐं उन करे वक़्तु आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सभु आलमी ताक़तूं गॾिजी, सभु मुल्क गॾिजी वियनि ऐं हिकिड़ो दफ़ो वेही इहो तइ कनि त दहशतगर्दीअ खे बुनियादी तरह सॼी दुनिया मां कीअं ख़तमु कजे। उहो ख़तमु इन करे नथी थिए जो को दहशतगर्द जेको आहे न उहो ॿिए जे नज़र में दहशतगर्द आहे त ॿी ताक़त वरी चए थी त न इहो दहशतगर्द कोन्हे। त दहशतगर्दी जे ख़िलाफ़ सभिनी खे दिलि सां वेही ऐं पंहिंजो प्रोग्राम ठाहे अक़वाम मुतहिदा जे अॻुवाणी में या मुल्क पंहिंजे अॻुवाणी में वेही इहो फ़ैसिलो कनि त दहशतगर्दी सां आख़िरी वेड़ कई वञे। आम माण्हू को ॾोहो कोन कयो आहे ऐं मॉस्को जे शहरनि खां वठी इवन पाकिस्तान में वेझड़ में असांजे मुल्क में दहशतगर्दनि कारवायूं कयूं आहिनि। असांजे मुल्क जे मासूम माण्हू कहिड़ो ॾोह कयो आहे, पाकिस्तान जे अवाम कहिड़ो ॾोह कयो आहे। त पाकिस्तान जे अवाम खां वठी सॼी दुनिया जो अवाम जेको दहशतगर्दी जे आड़ा में आहे ऐं उनखे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन करे सॼी दुनिया जे साञाइबंद आलमी ताक़तुनि खे गॾिजी दहशतगर्दी सां आख़िरी वेड़ करणु घुरिजे। महिरबानी।